नाज़रीन खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त कराची में सोशल मीडिया ते ऑनलाइन हथियार स्मगल ऐं विकिरो कंदड़ टोले जा 4 ॼणा गिरफ़्तार। CTD इंचार्ज राजा उमर ख़िताब कंदे चयो त पेशावर मां ऑनलाइन ज़रिए हथियार कराची विकिरो थी रहिया हुआ। रोज़ानो 300 खां 400 पिस्टल कराची मुंतकिल कया वेंदा हुआ। जवाबदार मुनज़िम तरीक़े सां हथियार ऐं जाली लाइसेंस विकिरो करे रहिया हुआ। नाज़रीन खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलो त कराची में सोशल मीडिया ते ऑनलाइन हथियार स्मगल ऐं विकिरो कंदड़ टोले जा 4 ॼणा गिरफ़्तार। CTD इंचार्ज राजा उमर ख़िताब कंदे चयो त पेशावर मां ऑनलाइन ज़रिए हथियार कराची विकिरो थी रहिया हुआ। रोज़ानो 300 खां 400 पिस्टल कराची मुंतकिल कया वेंदा हुआ। जवाबदार मुनज़िम तरीक़े सां हथियार ऐं जाली लाइसेंस विकिरो करे रहिया हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।